शहीद इरशाद राजाणी के कत्ल कंदड़ धारियो रहीम शाह के इन वक्त ताईं गिरफ्तार न करण समझण घुर्जे त असीं पंहिंजे धरतीअ ते ग़ुलाम आहियूं। सिंध जे पंहिंजे हंज में बुखियनि उखाड़नि मुहाजिरनि बंगालियुनि बर्मिन पठाणनि खे पनाह ॾिनी। रहण लाइ धरती वॾा घर वॾा शहर पक्का घर ॾिना पर उन्हनि निमक हराम कंदे असांजे कुख में खंजर हया। असांजा बचा कुठा सिंधी औरतुनि जे छातियुनि खे कपे ठपा हया। कराची में सिंधी कूंदरनि खे कॾहिं हथोड़ा हणी मारियो वियो त कॾहिं बंदूकुनि सां मारियो वियो। लाशनि खे गटरनि में उछलियो वियो त कॾहिं कराचीअ में पठाण ऐं अफ़गाननि चयो त कराची असांजी आहे त कॾहिं मुहाजिरनि चयो त कराची असांजो शहर आहे। पर असीं पंहिंजे धरतीअ ते निंधड़कनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदा रहियासीं। असां सिंध जे आशिक़नि जॾहिं बि धरती धड़ियुनि खे निंड मां उथारण जी कोशिशि कई त असांजे ज़बानुनि खे कटियो वियो या असांजा चप सुबिया विया। सिंध में हींअर शहीद इरशाद राजाणीअ जे क़त्ल खां पोइ धारियनि खां ऐं सिंध जे हुकुमराननि खां नफ़रत थी पई आहे। ज़ुल्म जी इंतिहा आहे त रहीम शाह पठाण सरेआम गोलियूं हणी सिंध जे गैरतमंद नौजवान खे धाड़ेल चई जंहिं पिस्टल सां फायर करे इरशाद राजाणीअ खे शहीद कयो उहो ई पिस्टल उन जे भरिसां फिटो करे चवे थो त हीउ फोरू आहे। किथे आहिनि अदालतूं जेके पाण मुरादो नोटिस वठंदियूं आहिनि? किथे आहे सिंध पुलिस जो IG? किथे आहे सिंध हुकूमत जेका हिन वाक़े जो नोटिस वठनि? सिंध जा हुकुमरान साहिवाल साने ते पंजाब मथां तनक़ीद कंदे ऐं इस्तीफ़ा जो मुतालबो कनि था। उहे किथे आहिनि? तंहिं करे शहीद इरशाद चने जे कातिलनि खे गिरफ़्तार करे फाहीअ ते लटकायो वञे न त सिंध मां किरोध जी जेका बाहि पकड़बी उनखे केरु बि रोके न सघंदो। सिंध खे उन्हनि कत्लनि खे कंहिं बि सूरत में दुश्मन खे माफ़ी ॾियण जे लाइ तयारु न आहे। असीं GS क़ौमी महाज़ तरफ़ां सुभाणे 10 ऐं 11 तारीख़ ते 2 ॾींहं सॼे सिंध में मुज़ाहिरनि जो ऐलान कयूं था ऐं उन खां पोइ बि जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त सॼे सिंध जा रोड ऐं रस्ता बंदि करण जो ऐलान कंदासीं। इलेक्ट्रिक ऐं प्रिंट मीडिया साहिवाल वाक़े खे ऐं रमशा क़त्ल केस ते त हक़ सच लिखण लाइ तयारु आहे पर शहीद इरशाद राजाणीअ जे क़त्ल खे KTN ऐं कावश धाड़ेल करार ॾिनो। उन जो अफ़सोस आहे। छा जॾहिं हिन वाक़े जा असुल राज़ ज़ाहिर थी विया आहिनि उन खां पोइ हिननि खे क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। हाणे सिंधियुनि खे गॾिजी पंहिंजी धरती बचाइणी पवंदी। सिंध जे शहरनि में मारियो वञे थो त ॿिए तरफ़ सिंध जा वसीला फुरिया ऐं लुटिया वञनि था। उन सॼे अमल ऐं धारियनि सां गॾु सिंध जा हुकुमरान उन्हनि सां बराबरि जा शरीक आहिनि जेके असांजे नसुल कशी करण में धारियनि जो साथ ॾेई रहिया आहिनि। असीं सम्झूं था त कराची अंदरि ख़ासि करे घणे वक़्त खां वठी सिंधी टोपी ऐं अजरक पाइण ते सिंधी नौजवाननि खे क़त्ल कयो वेंदो। उन खां पोइ जेकी नौजवान सिंध कंदा हुआ उन्हनि खे मारियो वेंदो। उते रहंदड़ धारियो माण्हू असां अॻ में ई रड़ियूं कयूंसीं त कराची जे अंदरि अफ़गानी बर्मी बंगाली घुराए सिंधी माण्हुनि खे हिकु तरफ़ अक़लियत में तब्दील कंदा त ॿिए तरफ़ सिंधी माण्हुनि जी नस्ल कशी कंदा। ऐं अॼु साॻी थो थिए। सिंध जा कराची जे अंदरि जेके सिंधियुनि जा इलाइक़ा आहिनि रहीम शाह सरेआम गोलियूं हणी सिंधियुनि जे इलाइक़े भैंस कॉलोनीअ में असांजे उन जाखोड़ी सिंध जे सिपाही सिंध जे वर्कर खे क़त्ल कयो जेको सॼी उमिरि हिन धरतीअ माउ खे पंहिंजी माउ सम्झंदो रहियो ऐं उनजे हक़नि जे लाइ उनजी आज़ादी जे लाइ आवाज़ उथारींदो रहियो। उनखे गोलियूं हणी सरेआम क़त्ल कयो वियो आहे। असीं चऊं था त सॼी दुनिया जे अंदरि ईअं न आहे त धरती धड़ियुनि खे ईअं बेगुनाह मारे ऐं उन्हनि जा जेको उन्हनि जे मथां धाड़ेलनि जो जेको आहे उन्हनि खे रंग ॾेई ऐं उन्हनि खे जेको आहे फासायो वञे उन्हनि खे मारियो वञे। असीं चऊं था त हीअ सॼी सिंध जे अंदरि किरोध आहे नफ़रत आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके धारियनि माण्हुनि खे एतिरे पनाहूं ॾेई पठाणनि जा कटक हाणे सिंध जे माण्हुनि जी जेको क़त्लेआम कनि था। असीं शहीद इरशाद राजाणीअ खे सिंध जो शहीद करार ॾियूं था। हू सिंध जो हलाली पुटु हुयो जंहिं हमेशह पंहिंजे
धरती जे जेको आहे सो उन्हनि हक़नि जे लाइ आवाज़ उथारियो उनजो जेको क़त्ल आहे उहो रायगार न वेंदो ऐं सिंध जे माण्हू ख़ासि करे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया खे चवंदुसि त सिंध जो नौजवान मारिजे थो पियो उनजे लाइ सिंध जो माण्हू मारिजे थो पियो उनजे लाइ आवाज़ उथारियो उनजे लाइ सिर्फ़ु जेको आहे सो लफ़ाज़ी असीं पीपल्स पार्टी जेको हेॾो सारो जेको आहे वोट वठे थी सिंध मां ख़ासि करे उन्हनि खे ख़ासि करे बिलावल भुट्टो खे ख़ासि करे उन्हनि जा जेके अॻुवान आहिनि क़यादतूं आहिनि जेके सिंध जो माण्हू कराची जो माण्हू वोट ॾिए थो उहे हिन ते ख़ामोश छो आहिनि लिफ़ाज़ी जेका आहे उहा उन्हनि जी मज़मत जेका आहे उहा क़ाबिल क़बूल न आहे त हू चवनि त सिंध जे माण्हुनि खे जेको हुबुल वतनी धरती सां मुहबत कंदड़ इस्लाम दीन धर्म कहिड़ो बि मज़हब हुजे उहो पंहिंजे धरती सां मुहबत जो पंहिंजे धरतीअ सां वफ़ा जो सबक़ु ॾिए थो जेकॾहिं सिंध जो माण्हू असां सैयद जा पैरोकार जेकॾहिं चऊं त ही धरती असांजी माउ आहे हिन धरती तां धारनि खे तड़े सिंध जे माण्हुनि खे हितां जा वसीला हितां जा मालिकाना हक़ हितां जा जेके बि सोर्सिस आहिनि उहे सिंध जे माण्हुनि खे ॾियो सिंध जो माण्हू ख़ुदकशियूं करे सिंध जो माण्हू बचा विकिणे पंहिंजा सिंध जूं माउरूं प्रेस क्लबुनि ते ऐलान कनि त असां पंहिंजा बचा था कपायूं ऐं जेकॾहिं उन सिंध जी हालत जेका सॼी दुनिया खे पालण जी ताक़त रखे उहा सिंध जेके सॼी दुनिया खे अमुन मोहब्बत या इंसानियत जो पैगाम ॾे उहा सिंध जेका सॼी दुनिया खे जेका पंहिंजे हिन जेका कुख मां ही गैस कढे थी पेट्रोल कढे थी ही कोयलो कढे थो ग्रेनाइट पत्थर कढे थी उहो पंहिंजी हुन कुख मां पंहिंजे छाती मां सॼी दुनिया खे पालण जी ताक़त रखे अॼु असांजे नौजवाननि खे कराची में बेदर्जी सां धाड़ेल करे मारनि था हैफ़ आहे उन्हनि ते जेके सिंध जे माण्हुनि खां वोट त वठनि था पर सिंध जे माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो तहफ़ुज़ नथा ॾेई सघनि तंहिंजे करे पाण खे सिंधी माण्हुनि खे हाणे उथणो पवंदो जागणो पवंदो सिंध जा वसीलनि खां वठी शहर ऐं ही पंहिंजा जेके बचनि जा ही क़तल थियनि था उहे बचाइणा पवंदा इरशाद रांझाणी सिंध जो उहो हलाली पुटु आहे जंहिं ते मां सम्झां थो सॼी सिंध खे एहतिजाज करणु खपे सॼी सिंध खे निकिरणु खपे सिर्फ़ ख़ाली जेके हिन सां अॼु ॿ ॾींहं पूरे सिंध में मुज़ाहरनि जो ऐलान कयूं था ही रोड रस्ता ही सभु शहर बंदि करण जी ताक़त रखे थी हीअ क़ौम हिन क़ौम खे उन शइ ते जेको आहे सो तव्हां न आणियो जो ही पाण माण्हू पंहिंजा फ़ैसिला पाण कनि असीं सिंध जा माण्हू पंहिंजनि खे पंहिंजा क़तल माफ़ न कंदा आहियूं असीं क़बीलाई जेको आहे सो झेड़नि में पंहिंजनि जा पाण मां जेको आहे सो क़तल जेको आहे उन्हनि खे माफ़ न कया आहिनि त कहिड़ी रहीम शाह खे ही सिंध जो क़त्ल माफ़ थियणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं सिंध हिन ते मज़ाहमत बि कंदी मज़मत बि कंदी ऐं हिन ते वेड़ बि कंदी तंहिंजे करे सिंध जे माण्हूअ खे हाणे कराची समेत पूरी हिन धरतीअ जी हिफ़ाज़त जी मालिकी ऐं उनजी वारसी करणी पवंदी तंहिंजे करे पूरी क़ौम खे सिर्फ़ु सोशल मीडिया खे न जेके मीडिया जा दोस्त आहिनि उन्हनि खे बि चऊं था त जेकॾहिं को साहिवाल में वाक़ियो थिए थो त उतरे हितां जा हुकुमरान चवनि था त इहा ज़्यादती आहे उतरे जेको आहे सो उतां जा हुकुमरान जेको आहे सो इस्तीफ़ा ॾेई छॾनि सियासी बुग़्ज़ जे बुनियाद ते पर सिंध जे अंदरि रोज़ानो माण्हुनि खे साड़ियो वञे थो रोज़ानो मारियो वञे थो रमशा जहिड़ा वाक़िया करे सिंध जे नियाणियुनि खे 13 सालनि जी नियाणी खे उन्हनि खे जेको आहे सो ज़्यादती करे उनखे शहीद करे छॾनि उन खां पोइ हिते नंढा वॾा चोर जेकॾहिं मोटरसाइकिल जो फोरूको पकड़िजे थो त उनखे बि हाफ फ्राई या फुल फ्राई कयो थो वञे बाइज़त नमूने सां रमशा जे उन क़ातिल खे पकड़े ऐं हार पाइणु कंहिं बि जेको आहे तरह सही न आहे असीं चऊं था त अहिड़नि माण्हुनि खे जेके मासूम नियाणियुनि जा क़ातिल आहिनि जेके सिंध जे नौजवाननि जा क़ातिल आहिनि उन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे ऐं जेके हिन धरती ते जेको बोझ आहिनि दुनिया जे मुल्कनि में उन्हनि खे धारे माण्हू खे वीज़ा उनजी सॼी छंड छाण खां पोइ ॾिनी वेंदी आहे पर हिते जेकॾहिं कल्ह रहीम शाह आयो आहे जेको पिनंदो हिते अॼु करोड़पति आहे अॼु यूसी चेयरमैन लॻो वेठो आहे सुभाणे मिनिस्टर थींदो परीहं CM थींदो कहिड़ी ज़्यादती आहे कहिड़ो ज़ुल्म आहे सिंध सां महिमान नवाज़गी कीअं में थी पए सिंधियुनि खे इहा जेका आधर भाउ कईसीं उघाड़नि ऐं नंगनि जी उहागी कीअं में थी पए फौरी तौर ते रहीम शाह खे गिरफ़्तार